नाज़रीन नवाखे हैदराबाद में खबर तो इलेक्शन कमीशन सरकारी पार्टी पोजीशन वाज़े करे छड़ी आहे। बिल्कुल नाज़रीन नवाखे अपडेट किया पिया पीपल्स पार्टी चेयरमैन वाइस चेयरमैन ऐं 330 जनरल वार्ड से कामयाबी माणे पहिरें नंबर ते रही। हैदराबाद में अवांखे ॿुधायूं त पीटीआई 40 यूनियन कमिटीज़ ऐं 153 वार्ड से कामयाबी हासिल करे ॿिए नंबर ते अची वई आहे। अवांखे अपडेट की तहरीक लबैक पाकिस्तान जा 2 चेयरमैन वाइस चेयरमैन ऐं 14 जनरल वार्ड ते उम्मीदवार कामयाब थिया आहिनि। इलेक्शन कमीशन चयो त 16 आज़ाद चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन ऐं 96 जनरल वार्ड ते आज़ाद उम्मीदवार कामयाब थिया आहिनि। अवांखे अपडेट कयूं त इलेक्शन कमीशन उम्मीदवारनि जी शिकायत ते मियां सरफराज टाउन जे यूसी 28 ऐं यूसी 35 जा नतीजा रोकिया। पीपल्स पार्टी सचल सरमस्त कासमाबाद टंडो फज़ल नीरून कोट टंडो जाम मियां सरफराज ऐं हुसैनाबाद टाउन में सोभारी आहे। तफ़सील मालूम कंदासीं लाइन ते मौजूद आहे केटी न्यूज़ रिपोर्टर इमाम अली भलाई। जी इमाम अली अपडेट कजो। जी सभा इलेक्शन कमीशन सरकारी पार्टी जी पोजीशन वाज़ह करे छड़ी आहे। हैदराबाद में टीपी बिना मुकाबले 31 समेत 94 जेके चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन ऐं 330 जेके जनरल वार्ड जा जेके मेंबर हुआ कामयाब थी विया आहिनि। जनरल पीटीआई 40 यूनियन कमेटीज़ ते ऐं 153 वार्डनि ते कामयाबी हासिल करे ॿिए नंबर ते अची वई आहे। जॾहिं त जमायत इस्लामी जी जेका पोजीशन आहे 1 चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन ऐं 7 जनरल काउंसिल जेके मेंबर आहिनि उहे कामयाब थिया आहिनि। तहरीक लबैक पाकिस्तान जा 2 चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन ऐं 14 वार्डनि ते जनरल मेंबर जेके उम्मीदवार हुन जा कामयाब थिया आहिनि। जॾहिं त 16 आज़ाद चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन जॾहिं त 96 जेके आहिनि जनरल वार्डनि ते जेके आज़ाद उम्मीदवार हैदराबाद में कामयाब थिया आहिनि। इलेक्शन कमीशन उम्मीदवारनि जी शिकायतुनि ते मियां सरफराज टाउन जी यूसी 28 ऐं यूसी 35 जा नतीजा जेके आहिनि उहे रोकिया पिया आहिनि। जॾहिं त पीपल्स पार्टी सचल सरमस्त ऐं कासमाबाद टंडे फज़ल नेरून कोट टंडे जाम मियां सरफराज ऐं हुसैनाबाद टाउन में अक्सरियत सां जेका आहे सोभारी थी वई आहे। जॾहिं त शाह लतीफ़ टाउन ऐं हुन सां गॾु परेटाबाद टाउन में तहरीक इंसाफ़ सोभारी थी आहे। जी इमाम अली भलाई तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।